सिंगारी दा करो पोचो सल्ले अला हबीबना करीमना सल्ले अला मोहम्मद चौ सल्ले अला हबीबना ऊंचा आवाज न थो जे सल्ले मुझे दिल पर हबीब जी सलाता जेका हर दर्द जी दवा आहे हर मर्ज जो मरहम आहे सलात में कदे शर्माइंदा न कयो मुस्तफा जी सलात जी गाल बुधाया तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लामा जज़ूली साईं जो नालो आहे शेख मोहम्मद बिन सुलेमान रहमतुल्लाह अलैहि ताला जेको सिलसिला आलिया शाज़लिया जो इमाम साईं किताब लिखियो आ मुस्तफा जे सलात जो दलाइल खैरात पेरी ताके साईं जो तारुफ बुधाया साईं दलाइल खैरात जे अंदर एक प्यारी गाल लिखी है जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा दोस्तों साईं शेख मोहम्मद बिन सुलेमान रहमतुल्लाह अलैहि ताला वडो वक्त जो आलिम वडो आश के रसूल थी गुजरियो आ अल्लाह जो कामिल वली थी गुजरियो आ बुजुर्ग फरमाइन था त साईं मोहम्मद बिन सुलेमान जा 6,12,065 मुरीद हुआ अब घना 6,12,065 मुरीद हुआ साईं जो विसाल भी नमाज के दौरान सजदे में थियो सजदे में साईं के शहादत नसीब थी के शक्की बदबख्त साईं के जहर प्यारे साईं जो विसाल आहे 16 रबीउल अव्वल 807 हिजरी में साईं जो विसाल साईं के जहर प्यारो के बदबख्त शक्की है पो साईं नमाज फजर जे अंदर बी रकात जे पेरी सजदे में साईं जी शहादत थी मुझा दोस्तों साईं के सूस नाले उते शहर उन में मदफन कयो वियो बुजुर्ग लिखन था तो साईं शेख मोहम्मद बिन सुलेमान के 72 साल का बाद वरी उता का कढी पो मराकश जे शहर में दफन कयो वियो अल्लामा शेख मोहम्मद बिन सुलेमान जज़ूली शाज़ली रहमतुल्लाह अलैहि ताला जो जनाजो जदे कब्र मां कढियो हुआ 72 साल का बाद जनाजो साईं जो जदे कढियो तो मुझा दोस्तों सुभान अल्लाह 72 साल का बाद भी आशिक जो जनाजो ताजो तवानो लगो पियो सुभान अल्लाह। साईं जे पेशानी ते पगर हली रहो वा साईं विसाल का कुछ दी अग्या जेको पंजो खत बनाए आयो हो वारन जो ऐ मुझा दोस्तो ही दाढ़ी वारो खत चेहरे वारो वो भी अन्या चिट्टो जाहिर लगो पियो वा मुझा दोस्तो साईं जे मुरीदन साईं जे पेशानी ते हथ लगाई दबायो वा तो सुभान अल्लाह जेड़ो को ही ताजो साईं विसाल करे वियो सुभान अल्लाह। मुझा दोस्तों 72 साल का बाद साईं शेख मोहम्मद बिन सुलेमान जो सूस शहर मा जनाजो कढी करे मराकश जे शहर में मुझा दोस्तों दफन करायो वियो जदे मराकश जे शहर में साईं जो जनाजो मदफन थियो तो मराकश में एडो जिक्र मुस्तफा हली वियो जो डॉक्टर इकबाल कलंदर लाहौरी भी गालाए जो सुभान अल्लाह साईं जे मज़ार ते हुजूम थियण लगा आश का परवाना साईं जे फैज़ का मुस्तफीज थी दे वया
एतरो ते मुस्तफा जो दीन फैलियो सुभान अल्लाह। मराकश जो वडो बयाबाना मैदान। डॉक्टर इकबाल मुझा दोस्तों बेसाख्ता दहा करे विधी मुस्तफा जो जिक्र गाइंदे गाइंदे छा चई सुभान अल्लाह चो तो बुधा सुभान अल्लाह। ची दश्त में है दामन कौसार में और मैदान में है बाहर की मौज की आगोश में और तूफान में है चीन के शहर मराकश के बयाबान में है और पोशीदा हर मुसलमान के ईमान में है। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों अल्लामा शेख मोहम्मद बिन सुलेमान शाज़ली रहमतुल्लाह अलैह ताला पान किताब दलाउल खैरात जरे लिखैया शुरू में तो लिखे तमाही किताब की लिखियो पान तो फरमाए तमा के सफर ते निकतस मैदाना बयाबान जही बलोचिस्तान जो इलाको आ पानी घट मिलंदो आ नमाज जो टाइम थियो असर नमाज जो टाइम थियो गर्मी जी शिद्दत हुई मुखे उन्नब लगी हुई मां सोचो तो वुजू भी करया नमाज भी पढ़ा ए पानी भी थोरो पिया मां जाचींदो वना न्यारींदो वना किथे खून थो मिले किथे तलान थो मिले बयाबान रण मैदान लगो पियो परे खां मुजी नजर जो पईया छा दसा तकड़ी मासूम न्याणिया वो परे का उन दे मथे ते दिलो वा जेको खुवता पानी भरे पंजे घर ला पी वने परे का ॾिठो मूंखे खुशी थई त हिते पानी हूंदो। अल्लामा शेख मोहम्मद बिन सुलेमान जज़ूली शाज़ली रहमतुल्लाह अलैह ताला तो फरमाए मां वधंदो वञा सुभान अल्लाह मां जने वेझो आयो आया दिसा तो वन्याणी पानी घर छड़े वरी भी खूह जे तरफ अची रही आ खूह मां पानी भरे वरी भी पंजे घर रवानी जरे थईया मां जो खूह के वेझो वञा छा दिसा त खूह जो पानी त तरे में बीठो आ अरे हुआ मासूम न्याणी मां ॾिसां त उन वटि आलो भी काने रसी भी काने डोल भी कोने खाली दिलो मथे ते आ मां ताजुब जे अंदर अची वयस परेशान थियस त पानी तमाम 100 फुट 60-70 फुट ताई ऊनू खोआ उन में पानी बीठो आ इन मासूम वट डोल भी नाए रसी भी नाए खाली दिलो आ ए पानी किए भरे हिता निकती आ मु दिल में ख्याल कयो मता किथे कुंड कुर्च में रखई हुजे मां आस पास नजर विधी आ मां ॾिठो आ पर के किथे भी डोल रसी न मिली आ वो वरी भी मां परया हटी वियस दिसा वरी मां थोरो परया वनी बीठो आया के छुप के चुपी करे के पत्थर जे आडो मां बीठस तो वसागई न्याणी वरी भी खूवते आया रुगो ही जो दिलो कई पानी भरे वरी भी पांजे घर हली वैया मां हैरान तो छोकरी वट दिलो खाली दिलो आ पानी खूह जे तरे में आ को आलो भी ना है पानी कढण जो राज छाए रमज छाए मुंजा दोस्तों वन्याणी वरी जने पंजो दिलो खणी उन खूह ते आई आ त साईं अग्या वधियो आ अर्ज कई अम्मा मां भी न्याणीन वारो आया तू मुजी न्याणी आ इन खूह ते त डोल भी ना है रस्सी भी ना है भला पानी तू किए थी भरी सुभान अल्लाह। अर्ज कई किबला मुंह में एडी वडी ताकत ना है मुंह में इल्म ना है यो राज मुखा न पुछ तो सुठी गाल जी अम्मा बुधाए केड़ो वजीफो आ केड़ो राज आ तो वट केड़ी ताकत आ केड़ो तो तस्खीर आ जो तू खुवते चेती कुआ मा पानी मथे तो अचे मुजा दोस्तों बुजुर्गो उन न्याणी अर्ज कयो त किबला जेकर ये मुझी गाल जाहिर न करिया तो बुधाया साईं जो अम्मा बुधाए न्याणी अर्ज कयो त किबला बियो को मोट वजीफो नाए बियो को मोट अमल नाए बाकी हिकड़ो विरदा महबूब जी सलात सुभान अल्लाह।
वो मां उथंदे वेंदे सुमंदे जागंदे हलंदे फिरंदे मां मुस्तफा जी सलात पढ़ंदी आया। हिन कुएं में पानी तरे ते होंदो आ। पोइ मां सलात जो विर्द कंदे कंदे कुएं ते अची मां सलात पढ़ण शुरू कंदी आहियां। पानी मथे अची वेंदो। नाराए तकबीर, अल्लाहु अकबर, नाराए रिसालत, नाराए हैदरी, नाराए गौसिया। मुझा दोस्त ये गाल साईं के एड़ा घाव कया जो साईं उन दी का वठी पाण जो तो दलाइलुल खैरात लिखियो आ। सुभान अल्लाह। मुस्तफा जी सलात जो किताब लिखण शुरू कर। सलात जी केडी बरकत आ। चओ चओ सल्ले अला हबीबना, सल्ले अला मुहम्मद। चओ चओ सल्ले अला करीमना, सल्ले अला मुहम्मद। अल्लाह जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो इहदिना सिरातल मुस्तकीम। अल्लाह जी ज़ात बाबरकात तवासा के घुरण जो तरीको दस्यो वा। पाक रब फरमायो आए मुंजा बानो अवा के मां दस तो दिया त जदे भी मां अल्लाह जी दरबार में अचो मां रब खां घुरो त हीअं घुरंदा कयो। मौला कीअं घुरूं ऐं मुंहिंजा बानो हीअं चवंदा वञो इहदिना सिरातल मुस्तकीम। मौला असां के सीधे रस्ते ते हला। हजरत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा इमामुल मुफस्सिरीन आहे, सरताजुल मुफस्सिरीन आहे, सहाबी रसूला जे कुरान जो एड़ो तफसीर कयो वा, एड़ो तफसीर कयो वा, एड़ो तफसीर कयो वा उन जेड़ो अज ताईं के तफसीर कयो ही कान होंदो। सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा पान तो फरमाए ता इहदिना सिरातल मुस्तकीम। इन जो तफसीर छाए माना ता है इहदिना सिरातल मुस्तकीम। मौला असा के सीधे रस्ते ते हला। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा तफसीर ही तो करे त इहदिना सिरातल मुस्तकीम जो तफसीर हिया मोहब्बत रसूल, सुभान अल्लाह। इश्क़े रसूल, चाहते रसूल, मोहब्बत रसूल। इहदिना सिरातल मुस्तकीम मौला सा के सीधे रस्ते ते। इन जो तफसीर यो आ त मोहब्बत रसूल। जे रस्ते से रसूलुल्लाह जी मोहब्बत मिले वो रस्तो वठ। वो केड़ो रस्तो आ पाक रब तो बुधाए सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम। पोया सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम। सुभान अल्लाह। आए मुझा बानो मा अल्लाह का ही घुर इहदिना सिरातल मुस्तकीम। मौला सीधे रस्ते ते हला। उन्हनि माण्हुनि जे रस्ते ते हला जिन जे मथा तुंहिंजी इनाम कयल, जिन जे मथा तुंहिंजी इनाम आ। सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम। सुभान अल्लाह। मौला उन्हनि जे रस्ते ते हला जिन जे मथा तुंहिंजी इनाम। सुभान अल्लाह। वरी असां सोचोसीं त मौला उहे केड़ा माण्हू जिन जे मथा तुंहिंजी इनाम आ उहे केरनि। मुंहिंजा दोस्तो रब्बे कायनात खालिक़े कायनात मालिके कायनात जहाननि जे मालिक फरमायो मुंहिंजा बानो अचो मां रब तो तव्हां खे ॿुधाया त सीधो रस्तो कंहिंजो आहे ऐं मुंहिंजी इनाम कंहिंजे मथां आहे।
मुझा दोस्तों बुजुर्गो अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो मैं युती अल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन व हसन उलाइका रफीका। सुभान अल्लाह। इनाम कंहिंजे मथां आहे रब जी। मैं युती अल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम। रब से फरमायो जिन अल्लाह जे रसूल जी इताअत कई फउलाइका मअल्लज़ीना सुभाणे उन्हनि सां गॾु हूंदा। अनअम अल्लाहु अलैहिम जिन जे मथां मां रब जी इनाम कंहिंजे मथां इनाम मिनन नबिय्यीन नबियन जे मथां व सिद्दीकीन सिद्दीकीन जे मथां व सालिहीन सालिहीन जे मथां व शुहदाए शहीदन जे मथां व हसन उलाइका रफीका। ई अवां जा सुठा दोस्त। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो रब से फरमायो मैं युती अल्लाह व रसूल जे अल्लाह जे रसूल जी इताअत कई फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम सुभाणे उन्हनि सां गॾु हूंदा। सीधो रस्तो भी हुआ मोहब्बत रसूल जो रस्तो भी हुआ जिन जे मथां रब जी इनाम उन्हनि सां गॾु हूंदा। हिन आयत जो शान नुज़ूल तव्हांखे ॿुधायां। सुभान अल्लाह जो। सुभान अल्लाह। अब थका आहियो सुता पिया सुम्हो मता। हाँ बेटा सही छा थो चए सुभान अल्लाह चओ त ॿुधाए। फरमाए तो जागन माणी है सुतियन सूर पिराया सुभान अल्लाह। है सुतियन सूर पिराया अल्लाह तिन सजण वञाया है जागन माणी सुतियन सूर पिराया। सुभान अल्लाह। जागो ब्या तो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे दिलबर हबीब जो आशिका सहाबी रसूला जंहिंजो नालो हजरत सौबान रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हर रोज मुझे दिलबर हबीब जी दरबार में ईंदो आज के मुझा दोस्तों पंहिंजे दिलबर के एक ॾींहुं न ॾिसनि त बेसारा थी वञनि बेचैन थी वञनि मुझा दोस्तों बेकरार थी वेंदा। हर रोज रसूलुल्लाह जे दरबार में ईंदो महबूब जो दीदार कंदो आहे। सुभान अल्लाह। महबूब त सही महबूब आहे न। अल्लाह से पंहिंजे महबूब के हुस्न ही अहिड़ो ॾिनो हो जो जेको ॾिसंदो हो त मोहिजी वेंदो। सुभान अल्लाह। हाँ उमर सही अञा तलवार अञा इस्लाम न आंदो आहे नंगी तलवार खणी महबूब जी दरबार में अची रहियो। हजरत हमज़ो साईं उथी बीठो या रसूल अल्लाह उमर जी नंगी तलवार खणी अची रहियो। उमर जो जेकॾहिं इरादो गलत आहे त उमर जी तलवार सां उमर के क़त्ल कयो वेंदो। मदीने जे साईं फरमायो हमज़ा वे चाचा वे। साहबा इकराम सब उथी भी रहे अलर्ट थी गया। मुझे दिलबर हबीब फरमायो अहां वही रहो उमर जो इरादो जे गलत होंदो त उमर जी तलवार सां उमर के ही कत्ल कयो वेंदो। ॾिसूं भला उमर छा थो करे। मुझे दिलबर हबीब त पेरी उमर साईं के घुरी छॾियो। सुभान अल्लाह। अल्लाह जे हबीब फरमायो अर्ज कई मुझा मौला इस्लाम के गलबो दे अमर बिन हशाम जे जरिए या उमर बिन खताब जे जरिए। अमर बिन हशाम अबू जहल उमर बिन खताब महबूब जो गुलाम अमीरुल मोमिनीन। उमर साईं जॾहिं तलवार लहराईंदो अचे मुझे दिलबर हबीब जे सामूं जॾहिं आयो आहे अल्लाह अकबर मुझा दोस्तों हथन में कप कपा अची वई वाइब्रेशन अची वियो।
तलवार हथ मां किरी वई मुझे महबूब जे चेहरे ते जो नजर पई आ खणी नेण खुमार मां जा कयूं नाज नजर सूरज शाखों झकियूं कुमाणो कमर तारा कतियूं ताइब छा मुझे देखी दे दिल बर पो जखो थोन जोहर मुझे जान बजे त जमाल से सुभान अल्लाह आए हाय महबूब जे हुस्न के ऋषि कई मोहिजी सुभान अल्लाह